الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم أفمن هذا الحديث تعجبون وتضحكون ولا تبكون صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गों भाइयों अल्लाह जा शुक्र है जे मालिक करीम असां खे 15 शाबान जी शब बरात जी अजीम शान शब बेदारी जी महफिल में हाज़री जी सआदत बख्शिया करम वाला करम थियो जो इमामुल अंबिया हबीब किबरिया हजरत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बदन पाक असां लगण वारे एक तबरुक जुब्बे पाक जो असां सभिनी के दीदार नसीब थियो अल्हम्दुलिल्लाह। तव्हां खे ख़बर आहे त हिन रात जे अंदर अल्लाह तबारक व तआला जल जलालहू जल शानहू पंहिंजे बाननि सां ख़ास मेहरबानियूं फरमाईंदो आहे। ही बख्शिश की रात आ, खैरात मिलण की रात आ, दिल जो मुरादूं पूरियन थियण की रात आ। मुश्किलात जे माफ़ी दर्दन कर्जन परेशानियों जे छोटकारे जी खुशखबरियुनि मिलण वारी ही पाक रात आ। मदीने वाले साईं हिन रात के खुसूसी एहतमाम सां खुद मल्हायो
सहाबा किराम, अहले बेत अतहार, चैन यारन, पंजतन पाकन ऐं उम्मत जे अकाबिरीन, औलिया, सुलहा, मुहद्दिसीन, मुफस्सिरीन, औलिया कामिलीन हिन रात के खुसूसी एहतमाम सां मल्हाया। प्यारा दोस्तों, रातियों जागण घणाई जागन था, इबादतूं घणा माण्हू कनि था, रमज़ान जो महीनो भी मल्हाईंदा आहिनि, लैलतुल क़द्र भी मल्हाईंदा आहिनि। पर दोस्तों, रात जो जागण इबादत करण बेशक सालिह अमल आहे, पर रब के राज़ी करण जो हिकिड़ो गुर आहे, हिकिड़ो नुस्ख़ो आहे जंहिं ते रब राज़ी थींदो आहे। अॼु मुंहिंजे सॼे बयान जो मां हासिल उहो हिकिड़ो ई नुक़्तो आहे। ऐं चाहियां थो त उन नुक़्ते खे तव्हां सम्झो ऐं पंहिंजी ज़िंदगी में अपनाइण जी कोशिश कयो। जेकॾहिं अल्लाह खे राज़ी करण चाहियो था, अल्लाह वटां पंहिंजा मुतालबा मञाइण चाहियो था, रब जी रहमत हासिल करण चाहियो था, रब खां पंहिंजूं दुआऊं क़बूल कराइण चाहियो था, पंहिंजा जिंदगी जा मक़सद, दुनिया जा मक़सद, आख़िरत जा मक़सद अल्लाह वटि हासिल करण चाहियो था, उन जो हिकिड़ो ई गुर आहे, हिकिड़ो रस्तो आहे। अगर उहो तव्हांखे समझ में अची वञे ऐं अमल में अची वञे, ॿुधण बि शइ आहे, अमल करण बि शइ आहे। ॿुधी हर को वेंदो आहे, पर काश जे तव्हीं उन ॻाल्हि ते अमल करण वारा बणिजी वञो त ज़िंदगी तव्हांजी जा ॾुख लही वेंदा। तव्हांजे ग़मनि, तव्हांजे परेशानियुनि, तव्हांजे ज़िंदगी जे तलख़ुनि खे उहो नुक़्तो ख़त्म करे छॾींदो। अगर आप अपने रब को राजी करना चाहते हैं, मनाना चाहते हैं, अल्लाह की बारगाह से अपने मुतालबात हासिल करना चाहते हैं, तो एक ही नुक्ता है जो आज मैं आपको अर्ज करना चाहता हूं, ताकि वो न सिर्फ आप सुने बल्कि अपनी जिंदगी में अपने ऊपर आप उस नुक्ते को नाफिज करें। अगर वो बात आपके अमल में आ गई तो आपकी जिंदगी सहल हो जाएगी, अल्लाह की रहमतें आप पर निछावर होंगी, अल्लाह की रजा नसीब होगी। और वो बात ऐसी है कि जिस पर मेरा रब खुश होता है, वो अड़ी गाला जैसे अल्लाह राजी थी, रब खुश थी। तव्हां में केर आज को पंहिंजे रब खे खुश करण चाहे थो? हर को मोमिन चाहींदो त मुंहिंजो रब मूंखे खुश हुजे। अल्लाह खे राज़ी करण जो, रब खे राज़ी करण जो आसान सहल नुस्ख़ो, हज़ार नुस्ख़ा आहिनि, हज़ार अमल आहिनि, पर आउं तव्हांखे हिकिड़ो सोले में सोलो नुस्ख़ो अर्ज़ करण चाहियां थो, जेको तव्हांखे अल्लाह तबारक व तआला जल्ल शान जी ज़ात राज़ी करे ॾींदो। उहो गुर ऐं उहो रस्तो अल्लाह जे अॻियां रोअण। छा चयो? अपने रब के सामने रोना।
जब कोई रोता है तो रोने वाले पे अल्लाह राजी हो जाता है। न सिर्फ राजी होता है, अपनी अताओं के दरवाजे खोल देता है, अपनी सखावतें निछावर कर देता है। रोने वाले पर रब की रजा साया फगन हो जाती है। अगर तव्हां के रब जे साम्हूं रोअण अची वियो, समझो त तव्हांजा ॿारहां कम थी विया। पर जे रोअण नथो अचे तो रोअण वारी सूरत खणी बणायो। लुड़क नथो अचे, दिल सख्ता, रोअण नथो अचे, चिश्मा खुश्क थी विया आहिनि। अंदर वारा चिश्मा अखियुनि जा खुदा जे ख़शियत ऐं ख़ौफ़ में रोअण वारा चिश्मा खुश्क थी विया आहिनि। घटि में घटि सूरत रोअण वारी बणायो। इहा सूरत बि मुंहिंजे रब खे वणंदी। आप रो नहीं सकते, रोना नहीं आता। शूमी ये किस्मत है कि दिल सख्त हो गए, कल्ब सख्त हो गए, रोना नहीं आता। रोने की सूरत ही बना लो। इस सूरत पे भी अल्लाह को प्यार आ जाता है, अल्लाह खुश हो जाते हैं। अब मैं जो बयान कर चुका, इस पर मेरे आका की अहादीस मुबारका पेश करना चाहता हूं। इमाम बेह की रिवायत आंदी है, हजरत अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमान था तो जदे कुरान में ही आयत नाज़िल थी, अफ मिन हाज़ल हदीस ताजबून व तदहकून वला तबकून। छा हिन कुरान खे ॿुधी तव्हां अजब था कयो, तव्हां खिलो था, छो नथा रो? कुरान खे ॿुधी अजब था कयो, खिलो था, रो छो नथा? मुझे कुरान खे ॿुधी रो छो नथा? भला रो नथा? ही कुरान तव्हांजे दिलुनि ते असर अंदाज शायद न थियो आहे जो तव्हां रो नथा। जॾहिं अल्लाह जो कलाम दिलुनि ते वारिद थींदो आहे, दिलियूं नरम थींदियूं आहिनि, अखियुनि मां लुड़क वही पवंदा आहिनि। जेॾीमहिल इहा कुरान में आयत नाज़िल थी, बका असहाब सुफ़त हत्ता जरत दुमूहुम अला हुदूदिहिम। जेॾीमहिल इहा कुरान में आयत नाज़िल थी त असहाबे सुफ़ा वारा, मदीने वारे साईं जा वेझड़ा वेझड़ा असहाबी, असहाबे सुफ़ा वारा, उहे रोअण लगा। पर इएं पिया रोअनि जो उन्हनि जा लुड़क उन्हनि जे गलनि तां ट्रिमनि पिया, वहनि पिया। छा पियो थिए? अखियुनि मां लुड़क वहनि पिया। उन्हनि जे दुमूहुम अला हुदूदिहिम, उन्हनि जा लुड़क उन्हनि जे गलनि तां वही रहिया हुया। फलम्मा समिअ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिस्सहुम बका मअहुम। जॾहिं मदीने वारा मीर सोना हबीब जो आया, ॾिठो त असहाबे सुफ़ा वारा रोअन वेठा, त मुंहिंजो लजपाल नबी उन थल्ले ते उन्हनि सां गॾु वेही रहियो ऐं हुज़ूर बि रोअण शुरू थी विया। मदीने वारो बि पियो रोए त हुज़ूर जा असहाबी बि पिया रोअनि। फबकैना बिबुकाइही। जॾहिं महबूब रुना त हुज़ूर जे रोअण खे ॾिसी असांखे बि रोअणो अची वियो। असहाबे सुफ़ा त हूं ई रुना पे, पर जेके ॿिया सहाबी हुया, अबू हुरैरा थो चवे त ॿिया सहाबी जेॾीमहिल मदीने वारे खे मुर्शिद खे रोंदे ॾिठोसीं त असांजूं बकियूं वही। पुट, इहा बि अजीब हिकमत आहे।
इहो बि अजीब राज़ आहे जो तबीयत में इनकास थींदो आहे, अक्स पवंदो आहे। रोंदड़ खे ॾिसी जंहिंसां मोहबत हुजे, जंहिंसां उल्फत हुजे, उन खे रोंदे ॾिसजे त इश्क वारो ख़ुदि बि रोई पवंदो आहे। बज़ाहिर उन खे रोअण जो को सबब ॿियो न हुजे, पर यार रोंदो त आशिक बि रोई पवंदो। पुट ॻाल्हि सम्झ में आई या न? जेॾीमहिल मदीने वारो साईं रुनो फबकैना बिबुकाही, मुस्तफा करीम जे रोअण खे ॾिसी असां असहाबी बि रोअण लॻासीं, असांखे बि रोअण अची वियो। अजीब मंज़र थी वियो त मस्जिद नबवी में जेतिरा बि सहाबा किराम वेठा हुआ, हड़ई पिया रोअन, मदीने वारो बि पियो रोए। अजब मंज़र हुयो जो पूरी मस्जिद नबवी उछंगारन सां, सहाबन जे सुलकन सां गूंजण लगी। फकाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला यलजुन नार मन बका मिन खशियतिल्लाह। सहाबा किराम जिनमल रुना, मदीने वाले साईं फरमायो तो ॿुधो ए सहाबियो, जेको अल्लाह जे खौफ में रुनो, मुंह मोहम्मद का ॿुधी वठो त इने खे कॾहिं बि दोज़ख जी बाहि न साड़ींदी। जहन्नम जी बाहि इने खे न साड़ींदी। जेको अल्लाह जे खौफ में रुनो, इने खे जहन्नम जी बाहि न साड़ींदी। वला यदखुलुल जन्नत मुसिर्रुन अला मासियतिन, ऐं जेको गुनाह ते हठ धर्म थी जिद करे हिकड़े ही गुनाह खे लाॻीतो कंदो रहे, अल्लाह इन खे माफ़ी न ॾींदो। हिकड़ो गुनाह थी वियो, माफ़ी वरितई, माफ़ी मिली वई, पर वरी साॻो गुनाह, माफ़ी वठी वरी साॻो गुनाह, उन गुनाह ते हठ धर्म थी बीही रहे ऐं तौबा करे वरी साॻो गुनाह करे। साईं फरमाइन था त इन गुनाह ते हमेशगी करण वारे खे माफ़ी न मिलंदी। ऐं साईं फरमाइन था वलौलम तुज़निबू लजा अल्लाहु बिकौमिन युज़निबून फयग़फिरु लहुम। जे तव्हां हड़ई गुनाह न कयो, हड़ई आबिद ज़ाहिद थी वञो, सब नेकोकार थी वञो, रब तव्हांखे मारे वरी गुनहगार पैदा कंदो। गुनाह कन रोन मां रब बख़्शे छॾिया। पुटे यो नुक्तो समझो। मैं उर्दू वालों को फिर से बताऊं, मेरे आका ने फरमाया लौलम तुज़निबू, अगर तुम गुनाह नहीं करते, तुम आबिद बन जाओ, जाहिद बन जाओ, नेकोकार बन जाओ, नहीं करते गुनाह, लजा अल्लाहु बिकौमिन, फिर तुम्हें अल्लाह ताला अपने पास बुला लेगा। चलो तुम आबिद जाहिद हो, आ जाओ मेरे पास। फिर तुम्हारी जगह पे उन लोगों को पैदा करेगा युज़निबूना फयग़फिरु लहुम, जो गुनाह करेंगे फिर माफी मांगेंगे, गिड़गिड़ाएंगे, रोएंगे, अल्लाह के हुजूर रोएंगे, उनको माफ कर देगा। तुम्हारी इबादतों की अल्लाह को क्या जरूरत है? तुम्हारी शब-ए-दारियां, तुम्हारा रातों का जागना रब को क्या जरूरत है? रब तो तुम्हारा वो गिड़गिड़ाना, दर पे आजिज़ी करना, बंदगी करना, झुकना, पेशानी को खमीदा करना, अल्लाह के हुजूर में आंसू बहाना, यही बात है जो रब को पसंद आती है। ता गुनाह न कंदो, रब ताके मारे पान में घुराईंदो, हलो हलो जन्नत में। ता गुनाह न था कयो, हलो जन्नत में। पो तव्हां जी जाइ ते वरी अहिड़ा गुनाह पैदा कंदो माण्हू जेके गुनाह कंदा वरी रोई माफ़ी वठंदा। मौला बस बख्श जाए, 15 जी रात दी माफ़ी ॾिजाए। मौला आयो है तॾे ते बस हाणे परची पो मौला। हाय हाय हाय,
या आजिज़ी इनकिसारी रब जे दर ते बादाइण वारा अल्लाह जे दर ते इल्तिजा निज़ारी करणी या शे रब खे वणे। सुभान अल्लाह। मदीने वाले साईं फरमायो, हजरत अनस बिन मालिक का रिवायत है, इमाम हाकिम मुस्तदरक में रिवायत आंदी है, अन्नन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल मन ज़करल्लाह फफ़ादत ऐनाहु मिन ख़श्यतिल्लाह हत्ता युसीबल अर्द मिन दुमूइही लम युअज़्ज़ब यौमल क़ियामा। हिकिड़ो अजीब नुक्तो आहे हिन हदीस में जेको मां तव्हां खे अर्ज करण चाहियां थो ऐं ॾाढी कम वारी ॻाल्हि अथव। सुजाग वेठा आहियो। पुट कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे जो माण्हू वेठे या बीठे या सजदे में रोंदो आहे, रोंदे उहे ॻोढ़ा ज़मीन ते किरी पवनि। कॾहिं तव्हांजो ॻोढ़ो ज़मीन ते किरियो आहे? कॾहिं तव्हांजो ॻोढ़ो ज़मीन ते किरियो आहे? इहा अजीब ॻाल्हि आहे। जॾहिं रोअण वारो रोए थो ऐं उनजो ॻोढ़ो ज़मीन ते किरे थो, इन ॻोढ़े जो अल्लाह वटि वॾो वज़न आहे, वॾी क़ीमत आहे। इन लुड़क जी अल्लाह वटि वॾी हैसियत ऐं अहमियत आहे। साईं फरमाइनि था, जे माने जेको माण्हू अल्लाह जो ज़िक्र थो करे, ज़िक्र कंदे कंदे फ़फ़ादत ऐना उन जे अखियुनि मां ॻोढ़ा वही पिया। अल्लाह जो ज़िक्र कंदे कंदे ॻोढ़ा किरी पिया अल्लाह जे ख़ौफ़ में। हत्ता युसीबल अर्द मिन दुमूइही, उन जे लुड़कनि मां कुझु ॻोढ़ा वञी ज़मीन ते किरिया, कुझु ॻोढ़ा गलनि ते लॻा, कुझु ॾाढ़ी ते लॻा। ऐं जे रोअण कॾहिं अची वञेव न त इहो ॻोढ़ो मुंहं खे हीअं मले छॾींदा कयो। जे मुंहं ते इहे लुड़क लॻा हूंदा, क़यामत जे ॾियारे इहो चेहरो चोॾीं जे चंड वांगुरु रोशन हूंदो। पर जेको ॻोढ़ो ज़मीन ते किरी पियो, तव्हांजो लुड़क ज़मीन ते किरी पियो, लम युअज़्ज़ब यौमल क़ियामा, क़यामत जे ॾियारे कतई तरह इहो फ़ैसिलो आहे रब जो, उनखे अज़ाब न कंदो जंहिंजो ॻोढ़ो ज़मीन ते किरी। इहो अल्लाह जो अटल फ़ैसिलो आहे, इनखे अज़ाब न कंदो। जहन्नम जी बाहि न साड़ींदी इनखे, दोज़ख जो अज़ाब इनखे न थींदो जंहिंजो ॻोढ़ो वञी ज़मीन ते किरियो। अहिड़ी ॻाल्हि करण जी न आहे, पर तव्हां मुंहिंजा बच्चा आहियो। जाशे मुंहिंजे तजुर्बे मां गुज़री आहे, मां तव्हां सां शेयर कयां थो। इन नियत सां त मन तव्हां बि अहिड़ी शइ ते अमल पेरा थी वञो। मूं पंहिंजी ज़िंदगी में इन शइ खे आज़मायो आहे। कॾहिं कॾहिं मां आहियां गुनहगार, कठोर दिल, बदकिरदार, बदअमाल आहियां, पर कॾहिं कॾहिं मुर्शिदन करीमन जी उहा नज़रे करम थींदी आहे, लुड़क ईंदा आहिनि। पोइ जॾहिं को मुंहिंजो ॻोढ़ो ज़मीन ते किरियो आहे, उन महिल मूं जाग दुआ घुरी आहे, मुंहिंजी दुआ कॾहिं रद न थी। इहो मुंहिंजो पंहिंजो तजुर्बो तव्हांखे ॿुधायां, मुंहिंजी ज़िंदगी जो तजुर्बो। उनजो हिकिड़ो मिसाल तव्हांखे ॾियां। 1991 में मां मदीने शरीफ वियुसि, मके शरीफ वियुसि, मदीने पाक वियुसि। पोइ जिन महिल आख़िरी लम्हा हुया, जिन महिल मोकलाणी थिए पई, मदीनो शरीफ छॾियां पियो, हज़रत क़िबला जी मशहूरी साहब रहमतुल्लाह अलैह, ख्वाजा मोहम्मद कासिम मशहूरी वारा साईं, उहे पाण फरमाईंदा त ॿ जवान पुट हिकिड़े जाइ ते मरी वञनि, उहो ॾुख हिक पासे मदीने छॾण जो ॾुख आशिक़ खे अञा वधी पियो। मदीनो छॾण, वञण सोलो आहे, मदीनो छॾण ॾाढो ॾुखियो।
केर यार जो दर छॾे, केर मुस्तफा जे दर खां परे थे। सो मूं ते हिकिड़ी कैफ़ियत हुई ऐं मां जीअं ॿाहिरि निकितुसि पे हरम पाक खां त अखियुनि में ॻोड़ा हुया ऐं मुंहिंजा उहे ॻोड़ा हेठि किरिया, ज़मीन ते किरिया। ओॾी महिल मूं इहा दुआ घुरी, मुंहिंजा मौला, मुंहिंजा रब करीम, मां तोखां कुझु नथो घुरां, मूंखे मदीने मके जी हर साल हाज़िरी मिले। 1991 खां वठी 2019 आहे। अल्लाह जो शुक्र आहे त मुंहिंजी हिकिड़े साल जी कज़ा न थी आहे हाज़िरी। हर साल 2 भेरा 3 भेरा 4 भेरा। हाणे त साईं करम कयो आहे, पंहिंजो घर मदीने शरीफ़ में ॾिनो। इहो मुंहिंजो तजुर्बो आहे त जॾहिं लुढ़क ज़मीन ते किरे ओॾी महिल जा बि तव्हां दुआ घुरंदो, तव्हांजी दुआ रब रद्द न कंदो। यकीनन इहा दुआ क़बूल आहे। पर का सरज़मीन अहिड़ी हुजे, मके जी सरज़मीन हुजे, मदीने शरीफ़ जी सरज़मीन हुजे, दिलबर आबाद जी सरज़मीन हुजे, अल्लाह जे वलीअनि जो आस्थानो हुजे, खुदा जो घर हुजे, बैत हुजे, ऐं इहा बि सुन्नत अथव। तव्हां न ॿुधो आहे वाक़ियो मदीने वारे साईं जो त 3 रातियूं 3 ॾींहं महबूब सोना सिला जबल जे गार में वञी सजदे में रुना हुया। एतिरो रुना हुया, एतिरो रुना हुया जो मुंहिंजे लजपाल नबी जे अखियुनि जे लुड़कनि में उहे गार जा पत्थर, गार जी ज़मीन आली थी वई हुई। गार जी ज़मीन मुस्तफा करीम जे लुड़कनि सां आली थी वई हुई। ज़मीन ते ॻोड़ो ॻाड़ण केराइण इहा मुंहिंजे सोहणे नबी जी सुन्नत आहे। ऐं असांजो बाबो आदम साईं ते एतिरो रुनो हुयो जो बाज़ किताबनि में आयो आहे त ही जेके ख़ुशबूदार शयूं आहिनि न, फोटा, पुलाजरी, दालचीनी, साईं मुंहिंजा गुलाब, मोतियो, राबेल, चंबेली, ये गुल, खुशबूदार शयूं जेके ज़मीन मां फुटनि थियूं, ये बाबा आदम सोने जे लुड़कनि मंझां पैदा थियूं। सोना हबीब फरमाइनि था त जंहिंजा अल्लाह जे ख़ौफ ऐं ख़शियत में ॻोड़ा गड़ी पिया ऐं कुझु ॻोड़ा वञी ज़मीन ते किरिया, रब उन खे जहन्नम जी बाहि आजू करे छॾी। हज़रत अबू रेहाना रज़ी अल्लाह ताला अन्हु का रिवायत आहे। इमाम अहमद पंहिंजे मुस्नद में रिवायत आंदी आहे, सुनन नसाई में आहे, मुस्तदरक हाकिम में आहे। साईं फरमाइनि था हुर्रिमतिन नार अला आइनिन दमअत औ बकत मिन खशियतिल्लाह। उन अख तां दोज़ख जी बाहि हराम आहे जेका खुदा जे ख़ौफ में रोंदी आहे। उन तां दोज़ख जी बाहि हराम आहे, न दोज़ख जी बाहि उन खे साड़ींदी जंहिं अख मां अल्लाह जे ख़ौफ जा ॻोड़ा किरी पिया। व हुर्रिमतिन नार अला आइनिन सहरत फी सबीलिल्लाह। ऐं उन अख तां बि दोज़ख जी बाहि हराम आहे जेका अख अल्लाह जे रस्ते में जागंदी आहे, जेका अॼु तोखे उहा अख नसीब थी। जागो पिया, जेके जागो पिया से हथ मथे खणो। मां हथ इन जे लाइ थो खणां त मलाइक शाहिद थींदा। हाँ तव्हां जागो था पिया, अॼोकी राति तव्हां सां सभु हिक ॿिए जा शाहिद थींदासीं। मां तव्हांजी शाहिदी ॾींदुसि, तव्हां मुंहिंजी। मां तव्हांजे साम्हूं वेठो आहियां, जागा पियो, तव्हां मुंहिंजे साम्हूं जागो पिया, असीं हिक ॿिए जा शाहिद थींदासीं। तव्हां ॾींदो न मुंहिंजी शाहिदी? साईं फरमाइनि था जेका अख जागंदी आहे अल्लाह जे राह में, उजागो कंदी आहे, इन अख तां दोज़ख जी बाहि हराम आहे। सुभान अल्लाह।
इन किस्म जी वीर हदीस आई इमाम तिरमिज़ी आंदी आ हजरत इब्ने अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाए थे समेत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यक़ूल ऐनान ला तमस्सुहुम अन्नार बाक्यों एड़ियों जन के दोज़ख जी बाय छोंदी न अख के न छोंदी यानी उन जो बदन ही दोज़ख का आजू समझो था गाल यो मानू जहन्नम का आजो थी वियो ऐनुन बकत मिन खशियतिल्लाह पेरी हुआ अख जेका अल्लाह जे खौफ में रोंदी आ व ऐनुन बात तहरुस फी सबीलिल्लाह बी हुआ अख जेका अल्लाह जे रस्ते में जागंदी आ जागण वारी अख रोवण वारी अख दोज़ख जो बायूं मां सल्लल्लाहु अलैहि या मोहब्बत साचो सल्लल्लाहु अलैहि या हदीस ॿुधंदे त या ठरी पवंदी सोना हबीब मदीने वारा साईं ता फरमाएं ला यलजुन नार रजुलुन बका मिन खशियतिल्लाह हत्ता यऊदल लबन फिद्दर साईं फरमाइनि था उहो माण्हू जेको अल्लाह जे खौफ में रोंदो आ उन जो दोज़ख में पवणो इए मुश्किल आ इए महाल आ जिए ॾुधल खीर थणन में मोटी पवणो मुश्किल पुट खीर ॾुधी वियो कॾहिं तव्हां ज़िंदगी में ॿुधो त उहो साॻो खीर वरी थणन में मोटियो हुजे कॾहिं ॿुधो जेको खीर डुबी वियो मोटी थणन में न ईंदो साईं फरमाइनि था जिए ॾुधल खीर थणन में वापस मोटण मुश्किल आ तिए इन माण्हू जो दोज़ख में वञण मुश्किल आ जेको अल्लाह जे खौफ में रोंदो आ सल्लल्लाहु अलैहि या हजरत ज़ैद बिन अरकम रज़ियल्लाहु तआला अन्हु असहाबी अर्ज़ तो करे या रसूल अल्लाह बिमा अतकिन्नार ओ मुझा महबूब मुखे बुधायो त मां जहन्नम का कीअं पाण बचाया दोज़ख का कीअं बचाया पंजे पाण के साईं दा फरमाइन बिदुमू ऐनैक पंजे बिन्नी अखियुन जे गोड़न सा दोज़ख का बची सघंदे कीअं बचंदे जने पंजे अखियुन मां लुक हारींदे जहन्नम जी बाहि खां बची वेंदे सुभान अल्लाह साईं फरमाइन था त उहो माण्हू जेको अल्लाह जे खौफ में गोड़ा तो बहाए फइन ऐनन बकत मिन खशियतिल्लाह ला तमस्सुहुम नार अबदा उन माण्हू के कॾहिं बि दोज़ख वेझो न ईंदो बाहि न साड़ींदी जेको अल्लाह जे खौफ में रोंदो आ अल्लाह जे खौफ में जेको लुढ़का हारींदो आ फकीरो भाइरो दोस्तो हीअ सलाह तव्हां खे अबे न ॾिनी हूंदी अम्मा न अॼु भली रात पंजा बच्चा छॾे पंजा घर छॾे ईद जी रात घर छॾे जे मूं वटि आयो हुई त मां बि तोखे अहिड़ी सलाह थो ॾियां जेका दुनिया आख़िरत जे ॾुखनि खां तोखे छॾाए छॾी
मूंखे तकरीर हर क़िस्म जी ईंदी आहे, मां पंहिंजे पीउ जूं करामतूं बयान करे तव्हांखे ॿुधायां। मुंहिंजे पीउ जूं, मुंहिंजे ॾाॾे जूं, मुंहिंजी ॾाॾी जूं करामतूं ॿुधायां। वॾे बाकमाल वलीउल्लाह हुयो, इहा बि तकरीर करे सघां थो। पंहिंजे वॾनि जूं ॻाल्हियूं ॿुधायां, पंहिंजे पीरनि बुज़ुर्गनि जूं ॿुधायां। मां इहे बि कयां थो, शेर बि पढ़ी सघां थो, पर मुंहिंजो मक़सदु तोखे अलाह ॾे मोटाइणु। मूंखे पाण पढ़ाइणो न आहे। हे जेके फ़क़ीर कनि था मुंहिंजी तारीफ़, ख़ुदा जो कसम आहे मूंखे तकलीफ़ पहुचे थी। मूंखे इहा तारीफ़ न वणंदी आहे। लक़ब था ॾियनि, मुंहिंजा शेर था पढ़नि, मूंखे इहा ॻाल्हि न वणंदी आहे। मां चाहींदो आहियां त मुंहिंजे मदीने वारे जी वाखाण थिए त मुंहिंजो या ऐं मां पंहिंजे मुरीदनि खे, मोहबत वारनि खे मन थो कयां त मूंखे अहिड़ा लक़ब न ॾींदा कयो। हाणे लक़ब अॼुकल्ह पंहिंजो मीडिया, सोशल मीडिया आम थी वई आहे न। शेखुल मशाइख, शेखुल मशाइख जी माना पुछीस उनखे लिखण वारे खे, उनखे पाण खे ख़बर कोन हूंदी। शेखुल मशाइख माना पीरान पीर। शेखुल इस्लाम, शेखुल इस्लाम एॾो वॾो लक़ब आहे, एॾो वॾो लक़ब आहे। मूं जहिड़े हिकिड़े नाचीज़ माण्हू ते इहो लक़ब रखणु ईअं आहे जे ॿिलीअ जे मथां उठ जो कचाउ रखियो। हाणे छा वीचारी ॿिली छा उठ जो कचाउ खणी सघंदी? अहिड़ा लक़ब था ॾियनि जेकी ठहनि ई नथा। मूंखे इहे लक़ब न खपनि तव्हांजा। जेकॾहिं मूंखे ख़ुशि करणु चाहियो था, मुंहिंजे नबी जी सुन्नत ते अमल कयो। ऐं हिकिड़ो मसइलो तव्हांखे मुंहिंजे दिलि ते बोझ आहे, तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थो त तव्हांखे उहो सेखारणु चाहियां थो त उन ॻाल्हि ते तव्हां अमल कयो। हिकिड़ा मख़सूस लक़ब आहिनि बुज़ुर्गनि सां मनसूब आहिनि। मसलन इमाम आज़म, इमाम आज़म चवण सां ख़्याल ईंदो हज़रत इमाम अबू हनीफ़े साईं। इमाम आज़म हुआ। हाणे को पंहिंजे पीर खे चए मुंहिंजो पीर इमाम आज़म आहे, मुनासिब नथो लॻे। हालांकि मुर्शिद खे मुरीद कहिड़ो बि लक़ब ॾिए, मोहबत जी ॻाल्हि आहे ॾेई सघे थो, पर जेके मख़सूस लक़ब आहिनि पंहिंजे बुज़ुर्गनि जा, उहे तव्हां हर भर उन्हनि सां चरान छो था कयो? जीअं मिसाल गौसे आज़म, गौसे आज़म जो नालो वठो त यकदम ख़्याल वेंदो बगदाद वारे साईं पीरनि जे पीर दस्तक। मां नक्शबंदी बाया, कादरी बाया, पीरान पीर मुंहिंजो मुर्शिद आहे। मां पंहिंजे मुर्शिद जो मोहब्बत रखण वारो आहियां। मुंहिंजे मुर्शिद जो लक़ब आहे गौसे आज़म। हाणे हर गुरु तव्हां ॿिए कंहिंखे छो था गौसे आज़म सॾियो? मां हुजां या ॿियो को हुजे, कंहिंखे बि गौसे आज़म न सॾियो। गौसे आज़म आहे त बगदाद वारो साईं। उन ते दंगा फसाद, सुन्नियत में लड़ायूं झगड़ा, हिक ॿिए जे ख़िलाफ़ मुंहिंजा दोस्त अलाए किथे महाज़ खोले था वेहनि, सुन्नियत में इंतशार था पैदा कनि, माण्हुनि जा ज़हन मुंतशिर था कनि। भई हिकिड़ो लक़ब पीरान पीर जो बसि उन खे ई थियो। ॿिया किरोड़े लक़ब आहिनि, खुटाइनि लक़ब पंहिंजे पीर खे ॾियण जे लाइ। ॿिया लक़ब खुटाइनि था पंहिंजे पीर खे ॾियण जे लाइ। जेको जंहिं बुज़ुर्ग जो लक़ब आहे उहो उन सां ठहे थो। समझो था न? गौसे आज़म हज़रत पीरान पीर जो लक़ब आहे। इमाम आज़म हज़रत इमाम अबू हनीफ़े जो लक़ब आहे। समझो था? ऐं सूर्य बादशाह, सूर्य साईं हज़रत पीर साईं रोज़े धणी जा जेके गादी नशीन हुया, उन्हनि जो बुज़ुर्ग हुया सूर्य बादशाह, उहो उन्हनि जो लक़ब। हाणे ॿिए खे अरूबरू या कन आलमनि खे हिकिड़ो लक़ब मशहूर थी वियो आहे, के आलम खे लक़ब ॾींदा शेर मुस्तफ़ा। हाणे हरूबरू फ़र्ज़ अथव छा ॿिए कंहिंखे शेर मुस्तफ़ा सॾियो? ॿिया लक़ब खुटाइनि था। त मां गुज़ारिश कंदुसि त मूंखे इहे लक़ब न ॾींदा कयो। बसि मुंहिंजे लाइ जेको हिकिड़ो मशहूर थी वियो आहे, माण्हू मोहबत मां सॾींदा आहिनि दिलबर साईं, उन में तव्हांजी असांजी मोहब्बत जी हिकिड़ी कशिश आहे। दिलबर माना दिल खसण वारो, दिल वारो। भई इहा ॻाल्हि काफ़ी आहे, इहो लक़ब काफ़ी आहे।
समझो था तव्हां मुंहिंजा दिल भरायो मां तव्हांजो दिल भराया समझो था तो ये लक़ब अलकाबन जी अॼुकल्ह जंग शुरू थी विया जेका इश्तिहार था छपजनि न इश्तिहारनि ते ॾिसो त ठट सिखूं रुॻे लक़बनि जूं ख़बर न आहे त साईं जो नालो अलाए कहिड़ो आहे एतिरा लक़ब ॾियण भई मोहब्बत आहे पंहिंजे मुर्शिद सां पंहिंजे पीर सां मोहब्बत आहे भली मोहब्बत रखो मोहब्बत में ई त कमु बणजंदो आहे पर एड़ी मोहब्बत जैसा कंहिंजी दिल आज़ारी थिए ॾिसो न हाणे हिते गज़ल पढ़ंदा आहिनि त लख पीर दुनिया जा हिक पासे भई हर कंहिंखे पंहिंजो पीर मिठो आहे न ॿियनि जा बि पीर आहिनि न उहे छा चवंदा त हिननि जो पीर भलो आहे बसि मुंहिंजे पीर में घटिताई आहे इन सां वरी तनाज़ो पैदा थींदो हज़रत मौलाना अहमद रज़ा खान बरेलवी रहमतुल्लाह अलैह जे साम्हूं हिकिड़े माण्हू चयो हज़रत यूसुफ जी ॻाल्हि कई शेर पढ़ी त शान यूसुफ की घटी तो तेरे दर से घटी माना यूसुफ जो शान घटियो त महबूब तुंहिंजे करे घटियो न त हूअं त सॼी दुनिया में यूसुफ जो हुस्न मशहूर हुयो न पर जो तूं आहे त यूसुफ जो हुस्न ई माण्हुनि खां विसरी वियो सभिनी चयो त मदीने वारो शान वारो मुस्तफा जो हुस्न सभिनी खां मथे यूसुफ जे हुस्न जी ॻाल्हि घटी त तुंहिंजे अचण सां घटी ये शेर पढ़ी त मौलाना अहमद रज़ा खान रहमतुल्लाह अलैह फरमाए ये न चो त शान यूसुफ की बढ़ी तो तेरे दर से बढ़ी घटी न नबियन जो शान घटाए को न है मुस्तफा जो हाणे लफ्ज़ केड़ा सोहना बयान फरमायो त शान यूसुफ की बढ़ी तो तेरे दर से बढ़ी यानी यूसुफ जो शान भी बयान थी वियो ऐं मदीने वाले साईं जी मथा ही उलूल ऐं दर्जो भी बयान समझो था हाणे पीर मिठा साईं जो लक़ब आहे कुतुब आलम हज़रत पीर मिठा साईं लाड़काणे वारा हाणे पाकिस्तान में कई मिठा साईं दा सदाइन पाण ये मुआरो छोकरो आहे यो मिठल आहे मिठल नालो त मोहम्मद पर सदींदा आहियूं मोहब्बत मंजा मिठा न मिठा जो लक़ब आहे रहमतपुर वारे साईं मुझे मुर्शिद हज़रत पीर मिठा साईं जो लक़ब हज़रत सोहना साईं कंडियारे शरीफ वारा बुजुर्ग हुया उन्हनि जो लक़ब समझो था त जेके का मखसूस लक़ब आहिनि बुजुर्गनि जा उन्हनि सां तव्हां खेस न कयो हथ चुरांद न कयो पंहिंजे मुर्शिद सां भली मोहब्बत रखो पर अहिड़ी मोहब्बत जंहिंसां ॿिए कंहिंजी दिल आज़ारी थिए ईअं ठीकु न अहिड़ा शेर न पढ़ो त बाबा ॿिए पासे ऊंदहि आहे बसि रोशनी मुंहिंजे पीर वटि हिकिड़ो माण्हू मूं वटि आयो मूंखे चयो फलाणो बुज़ुर्ग आहे मुंहिंजो मुर्शिद आहे हेॾे फैज़ वारो आहे दरिया थो वहे दरिया हलो ओॾे सही फलाणो बुज़ुर्ग ईअं फलाणे में कुझु न आहे फलाणे में कुझु न आहे फलाणे 8-10 बुज़ुर्गनि जी गिला करे वियो पंहिंजे पीर जी तारीफ़ कई मूं बाह मां तो मां ॻाल्हि त ॿुध तोखे घणो चया पीर वटि चईं मां 20 सालनि खां वठी साईं जो मुरीद आहियां मुझे बोला खिलाफत जिहादी खलीफो आया साईं पंगल मूंखे ॿधाई मुझो ॻाल्हि ॿुध तोखे 20 साल थिया आहिनि मुंहिंजे साम्हूं तो हेतिरनि बुज़ुर्गनि जी गिला कई आहे हेतिरनि बुज़ुर्गनि जी गिला कई आहे मूंखे जो वठी वेंदे पंहिंजे पीर वटि त इहो फैज़ मिलंदो न जेको तोखे मिलियो चङे भले अल्लाह आलम जी गिला वेठो तो करी तोखे फैज़ 20 सालनि में इहो मिलियो आहे न मूंखे बि इहो फैज़ वठी ॾींदे ऐं तूं चईं थो तोॾे दरिया आहे होॾे कसियूं आहिनि नालियूं आहिनि गटर आहिनि बाक़ी मुंहिंजे पीर वटि दरिया आहे मुंहिंजो हाणे ॻाल्हि ॿुध मुंहिंजी उञ हिन अॾ तूं ई लही थी वञे दरिया में वञा मूंखे ॿोड़े वठे भई हिकिड़ी नंढी अॾ मुंहिंजी उञ त लही थी वञे दरिया में जो वठी वञी मां ॿुॾी वञा
मुझो हाणे तू हीअं कर जो हिकिड़ो ॿ ॾींहं मूं वटि रहो त तोखे इंसानियत सेखारियां। फ़क़ीरी त परे जी ॻाल्हि आहे, बुज़ुर्गी ऐं खिलाफ़त त परे जी ॻाल्हि आहे, तोखे इंसानियत सेखारियां। इंसान छा थींदो, इंसान जी इज़त ऐं तकरीम छा हूंदी। मुंहिंजा दोस्तो, त इहे बि शरारतूं आहिनि, शरारतूं। कंहिंजो ठहियल ठुकियल फ़क़ीर, अरे हल त सही, साईं जे असांजे मुर्शिद ॾे फैज़ जो दरिया थो वहे भई, जंहिंखे जितो फ़ाइदो थियो आहे उनखे छॾियो पंहिंजे मुर्शिद वटि, जितो फैज़ मिलियो आहे उतो ई फैज़ वठे न। चार चङाई जा कम उनखे नसीब थिया आहिनि, ॿियो जहान खुटो अथव, उन्हनि खे वठी अचो पंहिंजे पीर वटि। जेके बेदीन आहिनि उन्हनि खे दीनदार बनायो, जेको दीनदार आहे उनखे छो था तव्हां पराए ढके खे रसो विझी खाए। इहो त चोर जो कमु आहे, पराओ ढको करणु। ॿुधायो, साधु खाईंदो आहे, चोर खाईंदो आहे? मुंहिंजा दोस्तो, त इहे शयूं आहिनि जेके दिलुनि में कुदूरत पैदा कनि थियूं, दिलुनि में नफ़रत पैदा कनि थियूं। ऐं असीं सूफ़ी आहियूं, फ़क़ीर आहियूं, मुहबत वारा, पंहिंजनि सां मुहबत, परावनि सां मुहबत, पंहिंजनि सां मुहबत, परावनि सां मुहबत। मूंखे कई गारियूं ॾींदा आहिनि, मोबाइल तव्हांखे ॾेखारियां त गारियूं लिखी, माउ भेण ते गारियूं लिखी मोकिलींदा आहिनि। ॿियो को मसलो नथो हले, 8 दरगाह वरी मेहर में दरगाह वक़्त दरगाह खुली आहे त तुंहिंजो पेट्रोल छो थो सड़े। पोइ गारियूं घटि वधि मुंहिंजो अलाह कंदो, ख़ुशि हूंदो, मां दुआ ॾींदो आहियां। सम्झो था त जो वड़ जुड़े जनसी सो वड़ सेई कन, चङा कन चङायूं मदायूं मदन, जो वड़ जुड़े जनसी सो वड़ सेई कन। जंहिंजा मुरीद आहियो, जंहिं बि बुज़ुर्ग सां तव्हांजी निस्बत आहे, तव्हांखे मुबारक आहे, जो अलाह वारनि सां निस्बत अथव। समझो था, जंहिं बि बुज़ुर्ग सां मोहब्बत रखी अथव, बेअत थिया आहियो, पंहिंजे मुर्शिद जो दामन न छॾिजो, उतो ई फैज़ तव्हांखे मिलंदो। बाक़ी कंहिंजी बि गिला न कयो, कंहिं बि बुज़ुर्ग जी शिकायत न कयो। जेकॾहिं कंहिं ॿिए बुज़ुर्ग जी गिला कई, ॼण पंहिंजे पीर जी गिला कई। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त पंहिंजे पीर खे गार न ॾियो। साहबन चयो, या रसूल अल्लाह, पंहिंजे पीर खे केरु गार ॾींदो? पाण पंहिंजे पीर खे त गार न ॾींदो, पर कंहिं ॿिए जे पीर खे गार ॾिए त उहो हिन जे पीर खे गार ॾींदो न। मिसाल, कंहिंखे चई, हो गॾ जा पुट, हो चवंदो तूं ही गॾ जो पुट। त हाणे इहो हिन पाण पंहिंजे पीर खे गार ॾिनी, ॿिए जे पीर खे गार न ॾियां त छो हिन जे पीर खे गार मिले? पुट सम्झो था ॻाल्हि खे? जेकॾहिं तव्हां मूंसां मोहब्बत रखो था त मुंहिंजो सबक़ मोहब्बत जो सबक़, मुंहिंजो सबक़ प्यार जो सबक़। जेका पराई वेही गिला कंदो, पराई वेही पचर कंदो, उहा देर मुंहिंजे सुहिणे नबी ते वेही सलात पढ़ो, उहा देर वेही अल्लाह जो ज़िक्र कयो त तव्हां ते ख़ुदा जी रहमत जो नुज़ूल थी। इहा ॻाल्हि क़बूल आहे तव्हां? मोहब्बत फैलाईंदो या नफ़रत? जवाब ॾियो। जेके मोहब्बतुनि जा सफ़ीर थींदो, उहे हथ मथे खणो। पंहिंजनि में, परावनि में, दोस्तनि में, दुश्मननि में मोहब्बतुनि जा सफ़ीर बणो। को तव्हांखे गार ॾिए थो, सब्र कयो। वइदा ख़ातबहुमुल जाहिलून क़ालू सलामा। को जिहालत करे, को घटि वधि ॻाल्हाए, चयोसि अस्सलामु अलैकुम। क़ुरान हो तव्हांखे घटि वधि ॻाल्हाए, तूं अहिड़ो ई, तुंहिंजो पीर अहिड़ो, चयोसि अस्सलामु अलैकुम, सलाम कयो, हलिया। इहा काफ़ी अथसि। क़ुरान इहे सेखारे। मुंहिंजा दोस्तो, त मोहब्बतूं पैदा कयो, कुदूरतूं, कुल्फतूं, नफ़रतूं, इहे जेके आहिनि से ज़िंदगी जा 4 ॾियारा मुसाफ़िर आहियूं, विझो था वञो, वञण वारा आहियूं। मुंहिंजा दोस्तो, वञो त पोयूं मोहब्बत छॾियूं वञो। मोहब्बत जो तव्हांजा ॻाल्हियूं तज़किरा मोहब्बत जा हलनि, नफ़रत जा न हलनि। छा था चओ? वरी हिकिड़ो ॿियो ऐलान बि कंदुसि।
इंशाअल्लाह शव्वाल जे महीने में मां पंहिंजा जेकी भी मदरसा है उन्हनि खे इंशाअल्लाह ताला नए सिरे से आगाज कंदासीं। जेकी भी मदरसा आहिनि जमायत जा उन जे लाइ मसलन ही दरगाह दिलबराबाद आहे या फजलाबाद शरीफ आहे, सालियाबाद आहे या हिदायताबाद आहे, करमाबाद आहे, इन्हनि सभिनी दरगाहुनि ते मदरसा इंशाअल्लाह ताला जारी थींदा। हिफ्ज़ जो शोबो, अरबी फारसी जो शोबो 2 साल अॻ में मूं तव्हांखे अर्ज़ कयो त मूंखे बच्चा ॾियो पंहिंजा। हाणे उहो टाइम हींअर अची वियो आहे। हींअर शवाल खां वठी मां पंहिंजे फ़क़ीरनि खां हिकिड़ो हिकिड़ो बच्चो घुरंदुसि। पंहिंजा बच्चा मूंखे ॾियो, मां उन्हनि खे पढ़ाईंदुसि, उन्हनि खे आलिम बणाईंदुसि, मुफ्ती बणाईंदुसि, उन्हनि खे सूफ़ी फ़क़ीर बणाईंदुसि, पोइ तव्हांजे हवाले मोटाए कंदुसि। वणेव थी ॻाल्हि? हाँ, पंहिंजा बच्चा दीन जा आलिम कयो, कुरान जा हाफ़िज़ कयो। बराबर अंग्रेजी भी सुठी आ, मां पाण अंग्रेजी पढ़ियल आहियां, मुंहिंजा बच्चा भी अंग्रेजी पढ़ियल आहिनि, पर असुल इल्म आहे दीन जो इल्म। पंहिंजे बच्चनि खे दीन जो इल्म पढ़ायो, जो मरो त घटि में घटि ख़त्मो त ॾिए। हाँ, ॾिसो न अंग्रेजी पढ़ण वेंदा आहिनि, मूं ॾिठो आहे छोकिरा वेंदा आहिनि त पुठाड़नि ते हेॾो थेलो पुठाड़नि ते ॿधियूं वेंदा आहिनि। हाओ, ऐं जेके क़ुरान पढ़ण वेंदा आहिनि उहो वरी क़ुरान सीने सां लाहे वेंदा आहिनि। ॾिठो अथव बचड़ो क़ुरान पढ़ण वेंदो आहे त क़ुरान कॾहिं कंहिंखे ॾिठो त पुठीअ सां क़ुरान ॿधी वियो हुजे? न, क़ुरान सीने सां लाहिबो आहे। ऐं हो ॿिया अंग्रेजी ऐं इहे केमिस्ट्री, फिजिक्स, ज़ूलॉजी, बॉटनी वग़ैरह वग़ैरह इहे पुठीअ सां ॿधी वेंदा आहिनि। इन जो मक़सद इहो आहे, राज़ इहो आहे त इहे इल्म पोइते रहिजी वेंदा, क़ुरान अॻिते कमु ईंदी। क़ुरान वारो इल्म अॻिते कमु ईंदो। पोइ छा था चओ बच्चनि खे दीन जो आलिम बणाईंदव? जे तव्हां ख़ुशीअ सां न ॾींदो, मूंखे तव्हांजा घर में ॾिठल आहिनि मुंहिंजे मुरीदनि जा। पीर हूअं ई ॾंड वठण में मशहूर आहिनि, तो मां तव्हांखां ॾंड पैसो ॾोकड़ अॼु ताईं न वरितो आहे, न वठंदुसि। बाक़ी तव्हांखां बच्चा वठंदुसि, मूंखे बच्चा ॾियो त उहे दीन जा आलिम थियनि, मुस्तफ़ा करीम जा आशिक़ बणजनि, दीन जा ख़िदमत गुज़ार बणजनि। अंग्रेजी जन खे पढ़ायो थी हाणे रुलंदो थो अचे त सही नौकरी नथी मिले। ऐं MPA MNA बि सदके वञूं, अलाह ख़ुशि करे। जेके जो नौकरियूं मिलनि उहे पैसनि ते खपाए था छॾनि, माउंटन वारा उहे वतन था धिका खाईंदा। समझो था न? ऐं जे बच्चो तुंहिंजो क़ुरान जो हाफ़िज़ थी वियो, दीन जो आलिम थी वियो, इहो बि मां ज़िम्मो थो खणां, वरी अॻिते उनखे रोज़गार सां मां लॻाईंदुसि इंशाअल्लाह। इंशाअल्लाह तुंहिंजो बच्चो कॾहिं बि ॾुखियो न थींदो, तुंहिंजो बच्चो कॾहिं बि ॾुखियो न थींदो। तव्हां पंहिंजा बच्चा दीनी मदरसनि में, पंहिंजे दरगाह जे मदरसनि में दाख़िल कंदा। इहा ॻाल्हि क़बूल आहे? चओ सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। बना लो, रोने वाली शक्ल ही बना लो कि इस शक्ल पे अल्लाह को तरस आ जाता है। सुभान अल्लाह। मेरे आका फरमाते हैं फ़इल्लम तजदू बुकाअन फतबाकू, अगर रोना नहीं आता तो रोने की सूरत ही बना लीजिए। सल्लल्लाहु अलैहि या
या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या अजीब हदीसा मुझे सुनो अली शेरे जली मौलाए कायनात मौला अली मुश्किल कुशा हैदर करार तो रिवायत करे तब बदर वाली रात हुई जंगे बदर वाली रात हुई रात थी त मुसलमान हड़ई सुमी पिया काफरन जो लश्कर भी सुमी पियो पर पूरी बिन्नी जंगन वारी जमायतुन जे अंदर हिकड़ी जात सुने मोहम्मद करीम जी हुई दुनिया सुती पई मोहम्मद मिठो रोंदे 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 जागदे रोंदे पूरी रात गुजरी सुबह जो जंग पई थी पूरी रात मदीने वाला साईं सुल्तान तहत शजरतिन युसल्ली व यबकी हत्ता अस्बह रोंदा भी रहा नमाज पढ़दा रहा ऐसी तई जो सुबह थी वो पूरी रात अल्लाह जो हबीब रोंदो रहो सुन्नत संदे सरदार जी तलब विन्यायी तात जेरी छायो रहमान के जागी सारी रात उठी आधी रात सुना पेर सैयद जा 15 शबान की रात हुई अम्मा आयशा साइन थी फरमाए तो हुजूर के रिठम क्याम में बिठा रहा नमाज पढ़दा रहा रोंदा रहा इतनी देर बिठा जो पैर मुबारक सुची प्या मदीने वाला साईं पूरी रात क्याम में रोंदा रहा हिकड़ी रात आया तो प्यादा पासा वरायो यार हाने अले केडी मल रात पूरी थींदी हिकड़ी रात न था जागी सको पर मुझा सोना हबीब पूरी जिंदगी उम्मत जे ला रोंदा रहा दुआऊं घुरंदा रहा चौ सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या मुझा दोस्तों सुने हबीब पंजी उम्मत के आगा फरमायो साईं फरमाइन था लो शहीद खतब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फबका रजुलन बैन यदै पुत्र मुरे ध्यान हजरत हैसम बिन मालिक तो रिवायत करे ते हिकड़े ॾींहुं मदीने वाले साईं खुतबो ॾिनो तकरीर फरमाई बयान फरमायो खुतबो ॾिनो हिकड़ो माण्हू हबीबन जे अॻियों वेठो हुयो सोने नबी जे साम्हूं वेठो हुयो जेरी मल हुजूर जन तकरीर कई फबका रजुलन बैन यदै हबीबन जे अॻियां वेठल माण्हू रोअण लॻो ओढ़ावा जेरी मल वो रुनो फकाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लौ शहिदकुमुल यौम कुल्लु मुमिनिन अलैहि मिन ज़ुनूब का अमसालिल जिबालिर रवासी लगफिर लहुम बिबुकाए हाज़र रजुल हबीबन फरमाया तो दो
साबियो ही जेको हिकड़ो अज रुनो आल मुझे क्यों अज सच्चे मदीने जा मानू भली एतरा केंजा गुनाह हुजन जेतरा जबल पहाड़ हन एतरा गुनाह हुजन हिन मानू के जेको दिसंदो हिन जी ज़ियारत कंदो उन जा गुनाह रब बख्शे छड़ी पुट समझो या न समझो जेको रुनो आ रसूलुल्लाह जे खुतबे ते मुस्तफा जी तकरीर ते असहाबी रुनो आ साईं ता फरमान इहो तो बख्श जी वियो पर अज जेको इने रोण वारे खे ॾिसंदो उन खे रब बख्शे छॾींदो भली 100 माण्हू गॾु थियनि या 1000 गॾु थियनि या 5000 गॾु थियनि उन्हनि जा गुनाह थोड़ा हुजनि या जबलनि पहाड़नि जेड़ा गुनाह हुजनि पर हिन रोण वारे खे अॼु जेको ॾिसंदो ज़ियारत कंदो रब उन जा हड़ई गुनाह बख़्शे माफ़ करे अल्लाह जो शुक्र आहे हिन जलसे में खोड़ रोण वारा ॾिसां अल्लाह कंदो उन्हनि जे सदके मूंखे माफ़ी ॾींदो तव्हांखे बख़्शे छॾींदो ऐं जेडी मल दुआ थींदी न सलात तस्बीह का दुआ थींदी ओडी मल कोशिश कजाए त मन को लुड़क अची वञे उथण का अग में रब तोखे बख्शे छॾी सुभान अल्लाह सोना हबीब ता फरमाइन वज़ालिक अन्नल मलाइकत तबकी वतदऊ लहू वतक़ूल अल्लाहुम्मा शफ़िल बकाईन फी मन लम यबके साईं फरमाइंदा ही जेको रोण वारो रुनो आ इने सां गॾु अल्लाह जा मलाइक भी रोई रहिया ऐं मलाइक दुआ था घुरनि मौला जेके रुना आहिनि उन्हनि खे बख़्श जेके नथा रोन मौला उन्हनि खे रोण वारनि जे सदके बख़्शे त पोइ इहो ज़िंदगी जो दस्तूर बणाईंदो जॾहिं बि को दुख अचेव जॾहिं बि का परेशानी अचेव गम अचेव जॾहिं बि का आज़माइश जी घड़ी अचेव त मुंहिंजो सबक यादि कजो यादि बीहंदो थकजी पिया आहियो जॾहिं बि को ज़िंदगी आ दुख सुख ज़िंदगी जो हिस्सो जॾहिं बि को ज़िंदगी में दुख अंजो का तकलीफ़ अचेव मुंहिंजो सबक फ़कीर जो यादि रखजो नबवी सबक छा कजो बरकातों नफिल पढ़ो हाजत जी नियत सां बरकातों नफिल पढ़ी वो दुआ जे लाइ खणो मुंहिंजा मौला मुंहिंजी हीअ हाजत पूरी कर दुआ घुरंदे 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 रोण थी वञे इंशाअल्लाह तव्हांजा बेड़ा पार दुआ घमी अल्लाह करीम जल्ल शानु शाल असा के इन नबवी रस्ते ते हलण जी तौफीक अता फरमाए रब हिन सारे मजमे जे मथा पंहिंजो रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमाए रब करीम शाल असा सभिनी के रोवण वारी अख नसीब फरमाए उन रस्ते ते हलाए जंहिंमें अल्लाह राज़ी अल्लाह जो हबीब राज़ी थी वञे ऐं हाणे इंशाअल्लाह ताला सलात तस्बीह जी नमाज थींदी वेठा वेठा जो घड़ी घड़ी सलात तस्बीह जी उहा नमाज आ जेका मूं पहिरीं अर्ज़ कयो त सॼी ज़िंदगी में हिकिड़ो भेरो पढ़ो त सॼी ज़िंदगी जा गुनाह बख़्शजी वेंदा घणनि माण्हुनि खे पढ़ण लाइ नथी अचे उन जे करे हिते इमाम ॾाढा पढ़ंदो तव्हां जीअं इमाम पढ़े तीअं तव्हां दिलि में पढ़ंदो समझो था या नमाज ताके सिखनी है अमड़ियों भेनरूं सिफूं लगाईंदियूं बार मर्द भी सिफूं लगाईंदा ए सलात तस्बीह दी नमाज पढ़बी उन्हें का पोइ वरी इंशाअल्लाह ताला दुआ थी अल्लाहुम्मा सल्ली व सल्लिम